वलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। सुल्तानकोट मां ॻोठ अलहंदो चनो में मासूम ॿारड़ी वाह में ॿुॾी फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। ॻोठ अलहंदो चने में मासूम ॿारड़ी वाह में किरी ॿुॾी फौत थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। सुल्तानकोट मां जिते मासूम ॿारड़ी वाह में ॿुॾी फौत थी वई आहे, हिन वार सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अमीर जान चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। अमीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अमीर, कहिड़ा तफ़सील वाक़े बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुल्तानकोट वेझो अहमद शरीफ़ में कोट अलहंदो चनो में 2 सालनि जी मासूम नंढड़ी मरियम जी मुला बख़्श घर अडवा में किरी फौत थी वई आहे। मासूम नंढड़ी मुला बख़्श रांदि खेॾंदे वाह में किरी पई। मासूम साहु ॿुॾजण सबबि निंगरी जो दम रासी हो, जंहिं बाद संदसि जे घर में क़ुरान मतल आहे। वरी महिरबानी अमीर, इन वाले सां अपडेट करण जे लाइ।